ज़िले ठठे जो मशहूर इलाइक़ो कोस्टल हाईवे जी वॾी आबादी वारो ॻोठ अली मोहम्मद जज जो स्कूल तबाही जे किनारे ते पहुतल आहे। तालीमी साल जी शुरूआत खां अॻु वालिदेन में गिणती जी लहर छायल आहे। ॻोठाणनि हैदर जत, असगर जत, मजीद जत, गुलाम हुसैन जत, अहमद जत, नवाज़ जत समेत ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त पोइते पियल ऐं हर बुनियादी सहूलियतनि खां महिरूम ॻोठ अली मोहम्मद जत में क़ाइम प्राइमरी स्कूल कोड नंबर 4040600287 जी ॾुखोईंदड़ हालत ॾिसी अफ़सोस कजे या हुकुमराननि जी बेहसी ऐं लापरवाही खे इल्ज़ाम ॾिजे। हिन जदीद दौर में जिते तालीम इल्म जी रोशनी हर ॿार जो बुनियादी हक़ आहे, उते ही स्कूल ख़तरनाक हद ताईं ज़बून हाल थी चुको आहे। स्कूल जी इमारत जे भितियुनि में ॾार पइजी विया आहिनि, छित कंहिं बि वक़्तु किरी सघे थी, फर्नीचर जी खोट, फर्श ते गंद ऐं गटरनि जो बदबू मामूल बणिजी चुकी आहे। अहिड़ी हालत में जॾहिं 1 अगस्त खां स्कूल खोलण जो ऐलान थियल आहे त वालिदेन सख़्त परेशानी शिकार आहिनि। असांजा ॿार असांजा जिगर जा टुकड़ा आहिनि, पर अहिड़े ख़तरनाक माहौल में असां इन्हनि खे स्कूल मोकिले नथा सघूं। तालीम लाइ मोकिलियूं या संदसि ज़िंदगी दाव ते लॻायूं। ॻोठ जा अक्सर रहवासी ग़रीब, मिस्कीन ऐं महिनतकश आहिनि। प्राइवेट स्कूलनि में ॿारनि जी दाख़िला संदन वस जी ॻाल्हि नाहे। सरकारी स्कूल ई संदन वाहिद उमीद आहे, पर अफ़सोस जो ही उमीद जो ॾीओ बि विसामी रहियो आहे। ॻोठाणनि वस वारनि ज़िले इंतिज़ामिया, तालीम खाते ऐं MPA हाजी अली हसन ज़रदारी, MNA सादिक मेमू, ज़िला काउंसिल चेयरमैन अब्दुल हमीद पवन खां अपील कई आहे त खुदारा स्कूल जी हालत जो नोटिस वठी फौरी तौर मरम्मत कराई ॾिनी वञे त जीअं ॻोठ अली मोहम्मद जत जा ॿार बि महफ़ूज़ माहौल में तालीम हासिल करे सघनि।